औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा प्यारा भाइरो, अस्सलामु अलैकुम। कीअं आहियो तव्हां? मुंहिंजी भेनरियूं वधड़ियूं, मुंहिंजा बुज़ुर्गो, कहिड़ा हाल अहिवाल आहिनि? रमज़ान कीअं पियो गुज़रे? उमेद आहे तमामु सुठो गुज़रंदो हूंदो। अलाह साईं जूं रहमतूं ऐं नेमतूं नाज़िल थियनि असां सभिनि मुस्लमाननि ते, सभिनि भाइरनि ते। रमज़ान जी मुबारक हुजे तव्हांखे। अॼु वॾी राति आहे, 27 जी राति आहे। दुआउनि में यादि कजो मूंखे बि, मां तव्हांखे यादि कंदुसि। ऐं अॼु पंहिंजो वक़्तु जेको आहे उहो अलाह जी इबादत में सर्व कयो। मुंहिंजा दोस्तो, अॼु थोरो ॻाल्हि कजे त अलाह जो सिस्टम जेको आहे, जेको अलाह ताला असांखे सिस्टम ॾिनो आहे असांजे जिस्म में, उन ते मां थोरो तव्हां सां डिस्कस पियो करणु चाहियां, तव्हांखे थोरी आगाही ॾियणु पियो चाहियां इन बारे में त अलाह जो हिकिड़ो बहितरीनु सिस्टम आहे जेको असांखे मिलियो आहे असांजे जिस्म में, ऐं असां उन जो बिगाड़ कीअं कयो आहे उन बारे में थोरी रोशनी विझणी। त अलाह ताला असांखे जेको आहे ज़बान ॾिनी आहे, दिमाग़ ॾिनो। ज़बान जेको अलाह जो सिस्टम आहे उन में ज़बान असांजी जॾहिं बि का शइ टेस्ट कंदी आहे, का शइ खाईंदा आहियूं, टेस्ट कंदा आहियूं, बिल्कुलु सच सच ॿुधाईंदी आहे त भई हे कोड़ो अथव, हे ज़हरीलो अथव, हे मिठो अथव, हे फिको अथव। असांखे उहा ज़बान जेकी आहे, छो त अलाह जे सिस्टम जी आहे, उन सिस्टम में ख़राबी न आहे, त असांखे बिल्कुलु सही उन जो रिज़ल्ट ॾींदी आहे त हे जेकी तव्हां नमकीन शइ आहे, मिठी शइ आहे, इहा ज़बान ते जॾहिं असां रखंदा आहियूं असांजी टेस्ट बिल्कुलु सची टेस्ट ॿुधाईंदी आहे। ऐं असां उन जो बिगाड़ कीअं कयो आहे, पोइ इहा त थी वई इनपुट जेकी असांजे अंदरि, जेके असांखे टेस्ट में वञे थी, या जेके अलाह साईं सिस्टम पंहिंजो रखियलु आहे उन में उनखे असां बिगाड़ो कीअं आहे त ज़बान मां जॾहिं बि का ॻाल्हि कढूं था, हाणे जॾहिं ॿाहिरि था कढूं, असांजी वरी टेस्ट ॾिसो, असांजे दिमाग़ जी टेस्ट ॾिसो। असां जॾहिं ॻाल्हायूं था उन में 100 मिलावटूं करे था ॻाल्हायूं, 100 कूड़ विझी करे, 100 ॻाल्हियूं मिलाए करे माण्हुनि खे मशकूक करे उहे ज़बान मां ॻाल्हियूं कढूं था। असांखे बि उहो ई रिज़ल्ट ॾियणो आहे जेको ज़बान जी टेस्ट असांखे ॾिए थी। असांखे ॿाहिरि उन जो रिज़ल्ट ओहिड़े तरीक़े सां सचाई सां ॾियणो आहे। इहो बिगाड़ आहे जेको असां पंहिंजी उन बहितरीनु सिस्टम खे ग़लति सिस्टम में तब्दील करे असां ॿाहिरि कढूं था। हाणे असांजी काई बि ॻाल्हि कंदासीं न त क़ुर में लिखियलु आहे सिधी ॻाल्हि कयो, काई बि ॻाल्हि कयो, सिधी ॻाल्हि कयो। इहो अलाह ताला असांखे पंहिंजे क़ुर में, तव्हां क़ुर शरीफ़ पढ़ो, क़ुर शरीफ़ जी तर्जुमे सां पढ़ो, तालीम हासिलु कयो, तव्हांखे सॼो क़ुर में ज़ाब्ता ऐं अख़लाक़, ज़ाब्ता ऐं ज़िंदगी जो गुज़ारण जो तरीक़ो जेको आहे उहो क़ुर में सॼो अलाह साईं हिकिड़ी गाइडलाइन ॾिनी आहे। असां उनखे पढ़ूं कोन था, असां या त मथे क़ुर शरीफ़ खे चुमी करे मथे रखी था छॾियूं शेल्फ में, या जॾहिं रमज़ान महीनो अचे थो त पढ़ूं था, पर उहो बि अरबी में, जेकी का सम्झ में कोन थी अचे। बसि सॼो महीनो असां पढ़ूं था, 30 सीपारा पूरा करणा आहिनि, रेस लॻल आहे त 30 सीपारा पूरा करणा आहिनि। 30 सीपारनि में लिखियलु छा आयो इन जी कंहिंखे का ख़बर कोन्हे। उन में तव्हांजी ज़िंदगी आहे, उन में तव्हांजी कामयाबी आहे। कामयाबी तव्हांजी उन क़ुर में, तव्हां उनखे चङी तरह पढ़ंदव, सम्झंदव त तव्हांखे ख़बर पवंदी तव्हांजी तकलीफ़ां, तव्हांजा ॾुख, तव्हांजा सूर जेके ज़िंदगी में अचनि था उन्हनि जो हल उन्हनि में मौजूदु आहे। तव्हांजी बीमारियूं आहिनि, उन्हनि जो हल उन में मौजूदु आहे। तव्हां गौर फ़िक्र सां पढ़ो क़ुर शरीफ़। त इन करे मां ॻाल्हि ते चवां थो पंहिंजे वापसि त आउटपुट जेकी आहे असांजी उहा तमामु ख़राबु आहे। इनपुट अलाह साईं बहितरीनु रखी आहे। दिमाग़ आहे, दिमाग़ अलाह साईं असांखे ॾिनो त बचपन में चवंदा आहिनि न ॿार बाछा हूंदा आहिनि। छो ॿार बाछा हूंदा आहिनि त उन्हनि जो पाक साफ़ दिमाग़ हूंदो आहे, उन्हनि में का बि जेकी आहे न गंदगी नाहे भरी हूंदी। इहो अलाह साईं असांखे ॾिनो। उन में असां अहिड़ी गंदगी भरे छॾींदा आहियूं जो उहो दिमाग़ जेको आहे असांजो नेगेटिव थी वेंदो आहे ऐं नेगेटिव कमु करणु शुरू कंदो आहे। असांजे ज़बान खां बि नेगेटिव कमु वठाईंदो आहे। असां जेकी ॻाल्हि कंदासीं, तव्हांखे बिलफर्ज़ तव्हांखे चवंदव, सिधी ॻाल्हि न कंदव। तव्हांखे मां पुछंदुसि तव्हां किथे आहियो हिन वक़्तु, तव्हां चवंदव मां सखर में आहियां। अड़े वाह, सखर में कहिड़े जाइ ते आहियो? भई मां कराची में। कराची में कहिड़े जाइ? सिधी ॻाल्हि इहा आहे
त मां कराची डिफेंस में हिन वक़्तु पंहिंजे घर में वेठो आहियां। इहा आहे सिधी ॻाल्हि। ठीकु आहे। ऐं तव्हां ॻाल्हि कंदो मां कराची में आहियां। सिधी ॻाल्हि करण सां अॻिले माण्हूअ खे वधीक मुंझारो न ईंदो। इन में मतिलबु तव्हां उनखे डबल माइंड था कयो। डबल माइंड नाहे करिणो, सिधी ॻाल्हि करणी आहे। जंहिंखे करणी आहे सिधी ॻाल्हि करणी आहे ऐं जेकी ॻाल्हि करणी आहे उहा सची ॻाल्हि करणी आहे। जीअं अलाह साईं असांखे ज़बान मां टेस्ट जेकी आहे उहा सची थो ॾियारे, त ईअं ई तव्हांजे दिमाग़ मां निकितल, तव्हांजे ज़बान मां निकितल ॻाल्हि, इन जो अफेक्ट छा थो पवे, अॻिलो माण्हू ईअं न सम्झो त नथो सम्झे। जीअं कुदरत हिकिड़ो निज़ाम रखियो आहे इहो बि, त भई मूंखे बिलफर्ज़ को ज़िंदगी में तव्हां फील कयो हूंदो त रेज़िस असांजे जिस्म मां अहिड़ा निकिरंदा आहिनि जेके असांखे हिक ॿिए जी ख़बर ॾींदा आहिनि। त हाणे को माण्हू मिले थो मूंखे ऐं मूंखे उहो, हालांकि मुंहिंजी उन सां मुलाक़ात न आहे कॾहिं बि, पर उहो माण्हू मूंखे नथो वणे या बिलफर्ज़ ॾाढो थो वणे, यार माण्हू ॾाढो मूंखे वणे थो, भलो माण्हू आहे। इहे रेज़िस आहिनि जेके नेगेटिव पॉज़िटिव रेज़िस अलाह साईं असांजे जिस्म में वेंदा आहिनि। ईअं ई अहिड़े तरीक़े सां दिमाग़ में बि असांजे अलाह साईं रेज़िस हूंदा आहिनि। असां हिक ॿिए जी ॻाल्हि खे सम्झी सघंदा आहियूं त हे मुनाफ़िक़त थो ॻाल्हाए, सच थो ॻाल्हाए, या असां सां हिन जो तरीक़ेकार मुनाफ़िक़त वारो आहे या सचो तरीक़ेकार आहे। सो उहो माण्हूअ जी ख़बर पइजी वेंदी आहे। तव्हां केतिरो बि लिकायो, अॻिले खे ख़बर पइजी वेंदी आहे। इन जे करे लिकाइण जो को बि फ़ाइदो कोन्हे को। तव्हांजी पर्सनैलिटी ते, तव्हांजी उन ते असरु थो पवे। तव्हां सिधी ॻाल्हि जेकी ज़बान जीअं असांखे टेस्ट ॾिए थी, सची त हे नमकीन आहे, हे मिठी आहे, हे कोड़ी आहे, ईअं सची तव्हां आउटपुट ॾियो। जेकी ॻाल्हि कयो सची ॻाल्हि कयो, सिधी ॻाल्हि कयो, त उन सां छा थींदो त तव्हांजी माशरे में इज़त मक़ाम उहो बुलंद कंदो अलाह ताला, ऐं बुलंद थींदो वेंदो, ऐं उहो मक़ाम तव्हांजो जेको आहे तव्हांजी कामयाबीअ जो हिकिड़ो वॾो कारण बणिबो। सो इन जे करे मां अॼु इहे ॻाल्हियूं कयां पियो तव्हांखे, त असां पंहिंजे दिमाग़ खे ऐं ज़बान खे, जेके अलाह साईं साफ़ु सुथरी असांखे शयूं ॾिनियूं आहिनि, जेकी असां सां सच ॻाल्हाईंदियूं आहिनि, ऐं असां उन्हनि में मिलावट करे, उन्हनि में अहिड़ी शयूं भरे, असां ग़लति नेगेटिव पंहिंजो माइंड रखी करे त हीअ माण्हू बिला वजह, हीअ माण्हू असांजे लाइ जेको आहे यार हे उन लाइ नेगेटिव सोचिणो त हे माण्हू यार सही न आहे, या हे मुंहिंजे लाइ सही न आहे। तव्हां इहे नेगेटिव छो था सोचो? उन तव्हां सां कुझु कयो अञा कुझु कोन्हे को, तव्हां उन लाइ नेगेटिव सोचणु शुरू था कयो। तव्हां उन लाइ पॉज़िटिव सोचणु शुरू कयो त हू उन जे कुदरती ज़हन में जेको आहे वेंदो, त भई हे जेको आहे पॉज़िटिव मुंहिंजे लाइ सोचे थो, उहो उनखे ख़बर पवंदी ऐं उहो बि तव्हां सां पॉज़िटिव थींदो। सो इहे शयुनि जो ख़्यालु करे त अलाह जे सिस्टम खे जेको आहे उहो असां न बिगाड़ियूं, उन में बहितरी आणियूं, ऐं इहो असांजी कामयाबीअ जो राज़ आहे। इन कामयाबी जे तव्हांजी हथ में आहे, तव्हांजे त भई असां पंहिंजो पाण खे मोहबत वारो कयूं, किथे रहम कयूं, किथे महिरबानी कयूं, किथे बि। ॾिसो अॼुकल्ह जे दौर में तमामु घटि थी वियो आहे त कोई कंहिं ते रहम करे, कोई कंहिं ते महिरबानी करे, ऐं ख़ुशी इन में अथव। बिलीव कयो तव्हां कंहिं ते, अगरि तव्हां कंहिंखे, कोई तव्हांखे कर्ज़ु थो ॾिए, बिलफर्ज़ तव्हांखे 5000 रुपया कंहिं कर्ज़ु ॾिनो, हाणे वापसी जो टाइम अची वियो, तव्हां उनखे 5000 रुपया टाइम ते वापसि कया। 5000 सां गॾु अगरि तव्हां उनखे सुठे नमूने सां को सुठो तोहफ़ो, का अहिड़ी शइ शुक्रिया जो, त हुनजी दिलि ख़ुशि थी वेंदी। उनजो अफेक्ट इहो पवंदो, तव्हांजी पर्सनैलिटी, तव्हांजे उन ते फ़र्क़ु इहो पवंदो, उनजी दिलि ख़ुशि थी वेंदी, ऐं उहो जेको आहे चवंदो त यार माण्हू ॾाढो भलो आहे, मूंखे 5000 बि मोटाए ॾिनई टाइम ते, ऐं उन सां गॾु इहे गिफ्ट बि ॾिनी अथई, भली पोइ हिकिड़ो केक हुजे, का अहिड़ी शइ हुजे, उहा हुन सां गॾु तव्हां हुनखे गिफ्ट बि ॾींदव, हुनजी दिलि ख़ुशि थी वेंदी। सम्झो था? सो इहो पंहिंजो पाण खे अहिड़े तरीक़े सां, ऐं रमज़ान जो महीनो आहे, तव्हां थोरो सोचो त ॿाहिरि निकिरंदव त इलाही माण्हू तव्हांखे जेके वीचारा महिनत कंदे गर्मियुनि में इन्हनि में, उन तव्हां कॾहिं उन्हनि जी दिलिजोई वञी कई आहे? तव्हां बीह करे, बिलफर्ज़ हिकिड़ो पुलिस वारा आहिनि वीचारा रोडनि ते बीठा आहिनि, तव्हांजी ड्यूटी ॾियनि था, ठीकु आहे, हू तव्हां ट्रैफिक पुलिस वारो आहे बीठो आहे गर्मीअ में, तव्हां वञी करे को
अहिड़ो को शइ ठाहे करे या अहिड़ी का शइ वठी करे को पैक कराए उनखे वञी करे ॾींदव, 2-3 ॼणनि खे ॾींदव शहर में जेके ट्रैफिक ते रस्ते में तव्हांखे मिलनि था। इहे महिरबानियूं आहिनि, इन सां अलाह बि राज़ी थो थिए। भई ॿियो कोई मज़दूर बीठो मज़दूरी थो करे, तव्हां उनखे वञी ॾिनो। को दुकानदार बीठो आहे, को दुकान ते कमु थो करे, छोकिरो वर्कर आहे, उनखे तव्हां ॾिनो। त इहे तव्हांजा अमल जेके आहिनि, अलाह जा क़ुर में हुकुम बि आहिनि। त इहे कम तव्हांजा जेके आहिनि तव्हांजी पर्सनैलिटी खे मोतबर कंदा ऐं तव्हांजे लाइ माण्हुनि जे दिलनि मां जेकी दुआ निकिरंदी, उहा दुआ जेकी आहे उहा वॾी कम जी शइ आहे। दुआ बदुआ जेकी चवूं था न, बदुआ बि अर्श ते पुॼंदी आहे कंहिंजी, ऐं दुआ बि अर्श ते पुॼंदी आहे। त उहा दुआ जेकी आहे तव्हांजे ज़िंदगीअ में तब्दीली आणे छॾंदी। दुआऊं जेके आहिनि उहे घणियूं दुआऊं जेके आहिनि उहे मुश्किलियूं आसान करे छॾंदियूं आहिनि। तव्हांजी का ज़िंदगी में ईंदड़ मुश्किल उहा आसान थी वेंदी। सो इन शयुनि ते गौर कयो त असांखे अलाह साईं तोहफ़ा कहिड़ा कहिड़ा ॾिना आहिनि, ऐं असां जेको आहे उनखे जॾहिं असांजे हथ में उहे शयूं आयूं आहिनि, असां उनखे कहिड़े तरीक़े सां बिगाड़ ॾिनो आहे। त उनखे दुरुस्त कयो ऐं पंहिंजे ज़हन खे खुलो कयो, पंहिंजे ज़हन खे ग़ुलामीअ वारे ज़हन मां कढी करे पंहिंजो जेको आहे हिकिड़ा मोमिन मुस्लमान आज़ाद जी हैसियत सां पंहिंजे ज़हन खे आज़ादु करे तव्हां जेको आहे ज़िंदगी जो क़दम अॻिते वधायो। सो इहे शयूं चवणियूं हुयूं। अॼु 27 रमज़ान आहे, भलारी राति आहे। सो अॼु मुंहिंजी रिक्वेस्ट आहे सभिनि दोस्तनि खे त मुंहिंजे लाइ बि दुआ कनि, ऐं असां बि इंशा ताला तव्हांजे लाइ दुआ कंदासीं त सभु असांजा जेके सिंधी भाइर भेनरियूं आहिनि उहे कामयाबी तरफ़ वञनि। असांजी हीअ कोशिशि जेकी आहे उहा सिर्फ़ु इहा आहे त मां जेको आहे चाहियां थो त असांजी सिंधी माण्हू तमामु पोइते रहिजी विया आहिनि, असांजी क़ौम तमामु पोइते रहिजी वई आहे। सो उन में थोरो शऊर अचे, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं अचनि जो हू अलाह जी तरफ़ राग़िब थियनि, क़ुर जी तरफ़ राग़िब थियनि, त असांखे क़ुर मां सिधो रस्तो मिले। ऐं इंशा ताला तव्हांजी कोशिशि जेकी आहे, मुंहिंजी कोशिशि इहा आहे त अहिड़ी शयूं कुझु तव्हांखे ॿुधाइजनि जेके शयूं तव्हां सम्झो त हीअ छा थो चए, हीअ बिल्कुलु सही थो चवे या ग़लति थो चवे। त मां इहे इन ई करे तव्हांखे मिसाल ॾिनो ज़ुबान जो, त ज़ुबान असांखे टेस्ट कहिड़ी थी ॾिए, बिल्कुलु परफेक्ट टेस्ट थी ॾिए। ऐं असां जेको ॿाहिरि था कढूं उहो केॾो ग़लति था कढूं, केॾो असां हुन में रोज़ु असां अलाए हज़ारे कूड़ था ॻाल्हाइजनि, अलाए छा छा थो ॻाल्हाइजे। उहा ई ज़ुबान मां असां जेकी अलाह साईं सिस्टम सचो विधो आहे उनखे असां तब्दील करे छॾियो आहे। सिस्टम खे तब्दील जॾहिं बि कबो त उन जा नुक़सानात आहिनि। बिलफर्ज़ तव्हांजी जेकी नेचर आहे उहा नेचर आहे, अलाह साईं ठाही आहे, असांजी सिस्टम ठाहियो आहे त हिकिड़ो राति जो आराम करण लाइ राति अलाह साईं असांखे ॾिनी आहे, ऐं असां रातिनि जो जाॻंदासीं ऐं ॾींहं जो सुम्हंदासीं त पोइ छा थींदो, असांजी सिहत ख़राबु थींदी। सिस्टम में जॾहिं बि तव्हां तब्दीली कंदव त उनजो नेगेटिव साइन ईंदो तव्हांखे, तव्हांजो सिस्टम में अलाह जे सिस्टम में चेंजिंग कंदव त उनजो रिज़ल्ट तमामु ख़राबु आहे। मां तव्हांखे चयुमि त राति जो सुम्हंदव ऐं राति जो न सुम्हंदव ऐं ॾींहं जो सुम्हंदव, राति जो जाॻंदव त उन तव्हांजी सिहत खे डाउन करे छॾींदो। त इन जो एक्शन जो रिएक्शन इहो थींदो। जॾहिं असां सची शयुनि खे कूड़ में तब्दील करे अॻिते बयानु कंदासीं त उहो उनजो बि रिज़ल्ट अचिणो आहे। ईअं न सम्झो उहो ख़तमु थी वियो, उन रिज़ल्ट तव्हांखे मोटी अची मिलंदो। कूड़ जे सूरत में तव्हांखे अॻिलो माण्हू धोखो ॾेई वेंदो, तव्हां हिकिड़नि खे धोखो ॾींदव, तव्हांखे ॿिया माण्हू धोखो ॾेई वेंदा। इन जो रिज़ल्ट अचिणो आहे। तव्हां जॾहिं बिल्कुलु सिधी ॻाल्हि कंदव, सची ॻाल्हि कंदव, पंहिंजे दिमाग़ खे बिल्कुलु तव्हां पाक साफ़ रखंदव ऐं उन में फ़ाइदो ई फ़ाइदो आहे, भलाई ई भलाई आहे। तव्हां इहे शयूं जेके आहिनि मुंहिंजियूं आज़मायो। सो वधीक जेको आहे तव्हां सां इहे अॼु कचहरी करणी हुई, त मां चयो इलाही ॾींहं थी विया आहिनि, संगत सां मुलाक़ात बि न थी आहे। सो इन जे करे जेको आहे मां चयो त वरी हाज़िरी भरियऊं। सो इन जे करे मां लाइव वियुसि त दोस्तनि जेके आहिनि उन्हनि वॾा महिरबानी उन्हनि जी जो तमामु घणो मूंखे एप्रिशिएट कयो आहे।
ऐं मां बि कोशिशि कयां थो त हिकिड़ी सची ॻाल्हि तव्हां ताईं पुॼायां, हिकिड़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां ताईं पुॼायां जेके आम माण्हू जे ज़हन में वॾी मुश्किल सां ईंदियूं आहिनि। उहे शयूं तव्हां ताईं मां पुॼाइण जी कोशिशि थो कयां। मुंहिंजा ॿियूं वीडियोज़ बि आहिनि, उन्हनि में बि मां जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि त इनशा ताला इहे ॻाल्हियूं जेके आहिनि तव्हांखे अहिड़ियूं कयूं आहिनि जेके सबूत सां गॾु कयूं त इहे तमामु असांजी ज़िंदगीअ निचोड़ आहे। त इहे निचोड़ जेको आहे उनजो फ़ाइदो तव्हां वठो, नौजवान फ़ाइदो वठनि त इनशा ताला तरक़ी तव्हांजा क़दम चुमंदी ऐं तव्हां जेको आहे हिकिड़ा सुठा इंसान माशरे में थी करे निकिरंदो। ऐं ॿियो नंबर त मूंखे तव्हांखे इहो मुंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, उहो मां तव्हांखे शेयर थो कयां। त मुंहिंजो तालुक़ु जेको आहे हिकिड़े सियासी घराणे सां आहे। त मां बि पाण में सियासत में बि एक्टिव रहियुमि। हाणे त सियासत छॾे ॾिनी, तौबा कई आहे सियासत खां, पर चवण जो मक़सदु आहे त सियासत में एक्टिव हुयासीं। त मुंहिंजी ज़िंदगीअ में हिकिड़ो वॾो वाक़ियो इहो थियो आहे त मेरिट ते नौकरियूं जेके आहिनि उहा ख़बर पई आहे। सिंध गवर्नमेंट जेको आहे एजुकेशन डिपार्टमेंट, उन्हनि मेरिट ते जेको आहे उहा जॉब्स ॾिनियूं आहिनि, 50,000 जॉब्स ॾिनियूं आहिनि। तमामु बहितरीनु, ज़बरदस्त। ऐं अलाह साईं उन्हनि खे अजर ॾींदो जंहिं बि इहो कमु कयो आहे पंहिंजो नेक नियती सां। असांजे नौजवाननि खे, सिंधी नौजवाननि खे, सिंध जे नौजवाननि खे ऐं असांजी भेनरुनि खे रोज़गार मुहैया कयो अथनि ऐं मेरिट ते कयो अथनि। इन जी जस आहे उन्हनि खे, सलाम आहे उन्हनि खे। त अगरि ख़ुदा करे इहे सभु जेके आहिनि इदारा ईअं ई पंहिंजी नौकरियूं, जॉब्स असांजे सिंध वारा ईअं मेरिट ते ॾियनि त असांजी बेरोज़गारी जो ख़ात्मो थी वेंदो सिंध मां। ऐं सिंध में जेकी गुरबत आहे उनखे वॾो धकु लॻंदो। उहो जेको आहे असांजी ज़िंदगी जेकी आहे उहा बहितरीनु जेको आहे उन में तब्दीली ईंदी ऐं माशी तरीक़े सां। त असां में पोइ इन मेरिट सां छा थींदो त असांजे नौजवाननि में जेकी आहे हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं उन खां पोइ हू पढ़ण ॾे, पंहिंजी महिनत करण ॾे राग़िब थींदा। हूअं उन्हनि खे यकीन कोन्हे को त भई मां एॾा साल पढ़ी करे ईंदुसि बि त मूंखे नौकरी कोन मिलंदी, या त पैसा ॾियणा पवंदा, या वॾनि माण्हुनि जे दरनि ते, वॾेरनि जे दरनि ते, मिनिस्टरनि जे दरनि ते, MNS जे दरनि ते वञी करे वेहणो पवंदो, तॾहिं वञी करे असांखे नौकरी मिलंदी। इन अमल सां इहो बहितरीनु अमल आहे जंहिंखे एप्रिशिएट कयूं था। त ई जेको आहे इन में असांजे नौजवाननि जी ज़हनी कैफ़ियत जेकी आहे उन ख़ौफ़ मां निकिरंदी त भई असांखे नौकरी न मिलंदी। असां 8 साल 15 साल पढ़ी करे एतिरा पीउ माउ जा ख़र्च करे अचूं था, असांखे नौकरी नथी मिले, असांखे वरी वॾनि माण्हुनि जे दरनि ते वञी करे वेहणो थो पए नौकरियुनि लाइ। उन्हनि मां जान छुटी वेंदी त इहो एतमाद ईंदो, इहो वॾो एतमाद ईंदो त अॼु 50,000 नौकरियूं मिलियूं आहिनि ऐं मेरिट ते असांजे भेनरुनि खे, भाइरनि खे। त मां तमामु घणो मुतासिर थियुमि, ॾिठुमि त इहो IBA खां, सक्कर खां जेको छोकिरा PhD ऐं JST छोकिरा जेकी पास कई आहे ऐं मेरिट ते थी आहे, इन में बिल्कुलु इन में असां बि सियासत सां तालुक़ु रखूं था, ख़बर पए थी त केतिरी मेरिट हले थी, केतिरी नथी हले, पर इहा टोटली 100% मेरिट हली आहे। इन जो मां जस थो ॾियां सिंध गवर्नमेंट खे बि ऐं ख़ासि करे सरदार शाह साहिब खे। त उन्हनि इहो असांजे सिंधियुनि ते वॾी महिरबानी कई आहे ऐं उमेदु आहे त अॻिते बि जेको आहे ईअं ई मेरिट ते जेको आहे हर सिंध जो इदारो जेको आहे अगरि ॾींदो त असांजी हिकिड़ी वॾी मायूसी असांजे क़ौम में जेकी फैलियल रही 70 साल खां उन मां निकिरंदा। छोकिरा महिनत जी तरफ़ राग़िब थींदा, महिनत कंदा। ख़बर जॾहिं उन्हनि खे पवंदी त भई हाणे जॉब असांखे असांजे हथ में आहे, असांजे महिनत ते आहे, त असांजी नौकरी हाणे असां पंहिंजे महिनत ते जेको आहे उहा पास करे सघूं था, असांखे नौकरी मिली वेंदी। त हू वधीक महिनत कंदा। असांजे सिंधियुनि माण्हुनि में तमामु घणो टैलेंट आहे। उहे जेके आहिनि सिर्फ़ु इन्हनि असांजी पॉलिसीज़ जे करे उन्हनि हिमत हारे छॾी आहे। उन्हनि जेको आहे पंहिंजो पाण खे ज़ाया करे छॾियो आहे। पढ़ाई ॾे ध्यानु छो ॾींदा जॾहिं ख़बर अथनि त नौकरी मिलणी न आहे, त उहे पढ़ाई ते सिर्फ़ु डिग्री वठंदा ईंदा, पढ़ाई ते ध्यानु न हूंदो। इंजीनियरिंग बि करे ईंदा त सिर्फ़ु डिग्री वठी ईंदा, इंजीनियर थी न निकिरंदा।
जॾहिं हुननि खे इहो एतमाद थींदो त मूंखे पंहिंजी इंजीनियरिंग पढ़ण सां ई जॉब मिलंदी, मां पढ़ी निकिरंदुसि, सिखी निकिरंदुसि, त मूंखे नौकिरी मिलंदी ऐं मिली वेंदी। उन्हनि खे इहा गारंटी हूंदी, उन्हनि खे इहो एतमाद हूंदो त उहे पंहिंजे शोबे में, पंहिंजे जहिड़े बि शोबे में हूंदा, महिनत करे ऐं अॻिते अचण जी कोशिशि कंदा। त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। मूंखे तमामु ख़ुशी थी इन ॻाल्हि जी, इन करे मां इहो ज़िक्र कयो तव्हां सां त तव्हां पंहिंजी जेके बि असांजा नौजवान भेनरियूं ॿाहिरि आहिनि ऐं पंहिंजे मुस्तक़बिल लाइ कोशिशि कयो ऐं अलाह ताला इन्हनि खे उन्हनि जो अजर बि ॾींदो जिन बि इहो कमु कयो आहे, ऐं उन्हनि जो अजर अलाह साईं उन्हनि खे ॾींदो ऐं अॻिते बि जेको अलाह हिदायत ॾींदो ऐं सभिनि शोबनि में, हर मिनिस्ट्री में मेरिट अगरि अची वेंदी त छा ॻाल्हि थी वेंदी, असांजी सिंधी क़ौम बची वेंदी। इहे लफ़्ज़ चई करे मां दुआनि जी दरख़्वास्त करे तव्हांखे ख़ुदा हाफ़िज़ थो चवां। पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे इर्द गिर्द भाइरनि जो, भेनरुनि जो, अदड़ियुनि जो, पाड़े वारनि जो, पंहिंजे अज़ीज़ अकारबनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं ईदनि जी ख़ुशीअ में पंहिंजे दोस्तनि खे, ग़रीबनि खे, पाड़े वारनि खे न विसारिजो, सभिनि खे यादि रखिजो ताकी हिकिड़ी मोहबत जो परवान चढ़े। इहे लफ़्ज़ चई करे मां तव्हांखे ख़ुदा हाफ़िज़ थो चवां। अलाह तव्हांखे आबाद रखे।